अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु हिकु तव्हां सां बहितरीन जेको आहे ख़बर शेयर करणी आहे तकरार ड्रामे जे बारे में। ऐं ॿी हिकु तव्हांजे लाइ अॼु मूं गिफ्ट आंदो आहे ऐं काफ़ी सारा दोस्त नंबर घुरंदा आहिनि, कंहिंजो नंबर घुरंदा आहिनि उहो बि मां अॼु तव्हांखे हिते ॿुधाईंदुसि। दोस्तों, अॼु हीअ वीडियो तव्हांजे कम जी वीडियो आहे, ख़ासि करे हिकु त जेका ड्रामनि सां शौक़ु रखंदा आहिनि, ॿियो वरी जेको यूट्यूब सिखणु चाहिनि था ऐं जेको यूट्यूब चैनल बणाए करे लखें रुपया पैसा कमाइणु चाहिनि था, जंहिंखे मतलब को कमकार कोन्हे यूट्यूब ते, उहे बि सोची रहिया आहिनि त यूट्यूब असां चैनल ठाहे इन ते पेमेंट कमायूं, पैसा कमायूं। कंहिंजो वरी यूट्यूब चैनल ठहियलु आहे लेकिन उन्हनि खे पूरी ॼाण न आहे, हू जेको आहे फेल थी वञनि था या उन्हनि जा व्यूज़ नथा अचनि, व्यूज़ अचनि था त चैनल मोनिटाइज़ नथो थिए। उहा अॼु तव्हां सां मां सभु कुझु शेयर कंदुसि। दोस्तों, हीअ तकरार ड्रामे जेका बि रिव्यू मां तव्हांखे ॾेई रहियो आहियां, हीअ ड्रामो जेको मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे शाहिद कोसो व्लॉग, हीअ शोबिज़ जे हवाले सां आहे। असां हिकु ॿियो जेको चैनल जेको आहे दोस्तों, मूं जेको आहे लॉन्च कयो आहे, शाहिद भाई टेक। ठीकु आहे दोस्तों, नालो साम्हूं अचे थो ऐं मुंहिंजो फ़ोन नंबर बि साम्हूं किन साइड में हली रहियो आहे। फ़ोन नंबर दोस्त मुंहिंजे मैसेज कंदा आहिनि, फ़ोन नंबर ॾे, ख़ासि करे यूट्यूबर मैसेज कंदा आहिनि। मां दोस्तों इहो चैनल ख़ासि करे तव्हां दोस्तनि लाइ तयारु कयो आहे। इन चैनल ते शाहिद भाई टेक जेको यूट्यूब चैनल आहे, इन ते मां यूट्यूब तव्हांखे सेखारींदुसि फ्री में, को पैसा न वठंदुसि। इहो जेको फ़ोन नंबर आहे इहो व्हाट्सअप नंबर अथव, तव्हांजो कहिड़ो बि चैनल जे हवाले सां कमु हुजे, इन व्हाट्सअप ते जेको आहे मूं ॾे मैसेज करे सघो था ऐं उते यूट्यूब चैनल जे बारे में मां तव्हांखे सम्झाईंदुसि। ऐं शाहिद भाई टेक यूट्यूब चैनल ते तव्हांखे मां यूट्यूब जे बारे में हर उहा पॉलिसी ॿुधाईंदुसि ऐं यूट्यूब ते कामयाबु कीअं थियणो आहे, लख रुपया तव्हां हज़ारे रुपया कीअं कमाए सघो था, इहो बि मां तव्हांखे इन चैनल ते ॿुधाईंदुसि। ज़रूरु मिलंदासीं।